मीरपुर बठोरो मां रिपोर्ट करायो आहे लाल बख्श खाड़क। मीरपुर बठोरे जे ॻोठाणनि जो सरकारी अस्पताल जे डॉक्टर ते गफ़लत जो इल्ज़ाम। ॻोठाणनि जो प्रेस क्लब आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो। डॉक्टर जी गफ़लत सबबि असांजो नौजवान फौत थियो आहे। ॻोठाणनि जूं दाहूं का बि गफ़लत नाहे कई। नौजवान जो तिबी मुआइनो करण बाद ख़ासि रेफर कयो हो। इल्ज़ाम में ठहियल डॉक्टर जूं साफ़िन सां ॻाल्हियूं। तालका अस्पताल मीरपुर बठोरो जे डॉक्टर जी गफ़लत सबबि ॻोठ जो नौजवान अब्बास अली रिंद फौत थी वियो आहे। उन्हनि चयो त 3 ॾींहं अॻु इलाज लाइ तालका अस्पताल आयल नौजवान अब्बास अली रिंद जे इलाज दौरान ड्यूटी ते मौजूदु डॉक्टर पारां गफ़लत ऐं लापरवाही जो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि नौजवान फौत थी वियो आहे। उन्हनि चयो त मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते इल्ज़ाम में ठहियल डॉक्टर ज़ीशान मेमण ॿुधायो त का बि गफ़लत नाहे कई। अस्पताल में राति जे वक़्तु इलाज लाइ आयल नौजवान जो तिबी मुआइनो करण बाद ख़ैसि रेफर कयो हो। भली मामले जी जांच कराई वञे।